ॾींदासीं जिथे आराई मोहल्ले जे रहंदड़ 10 वरियं जे नींगर सां ॾाढाई जो साम्हूं आयो आहे। अहम ख़बर असांखे ॾींदासीं। आराई मोहल्ले जे रहंदड़ 10 वरियं जे नींगर सां ॾाढाई कई वई आहे। नींगर खे 5 ॼणनि जिंसी ॾाढाई जो निशानो बणायो आहे। वीडियो वायरल थी वई आहे। आम ख़बर मूंखे ॾींदा हलूं मनहड़ो मां, जिथे आराई मोहल्ले जे रहंदड़ 10 वरियं जे नींगर सां जिंसी ॾाढाई कई वई आहे। पुलिस ॿिनि जवाबदारनि अकरम आराई मोहल्ले जे रहंदड़ 10 वरियं जे नींगर सां जिंसी ॾाढाई कई वई आहे। नींगर खे 5 ॼणनि जिंसी ॾाढाई जो शिकार बणायो आहे। पुलिस ॿिनि जवाबदारनि अकरम जमाली ऐं अरफी खोसीअ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे केटीएन न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा सां। जी गुलाम मुस्तफ़ा, छा अपडेट्स आहिनि? जी मां नूर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मनहड़ो शहर में आराई मोहल्ला जे 10 साला साजिद अली वलोद लियाकत अली कश्मीरी जा 5 ॼणनि काशिफ जमाली, अली मुसली, अकरम जमाली, असद जमाली, अरफी खोसो समेत 5 ॼणनि जिंसी ॾाढाई करे वीडियो बणण जो इंशाफ मनहड़ो पुलिस ॿिनि जवाबदारनि अरफी खोसो ऐं अकरम जमाली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस जा छापा जारी आहिनि। जॾहिं त बाक़ी के जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि, उन्हनि जी पुलिस गिरफ़्तारी छो न कई आहे। जी गुलाम मोहम्मद भट्टी अपडेट करण लाइ मुंहिंजी वॾी महिरबानी। नाज़रीन, मनहड़ो मां तव्हांखे ख़बर ॾियूं पिया जिथे आराई मोहल्ले जे रहंदड़ 10 वरियं जे नींगर सां ॾाढाई कई वई आहे। पुलिस ॿिनि जवाबदारनि अकरम जमाली ऐं उर्फी खोसो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अफ़सोसनाक ख़बर मूंखे ॾींदा हलूं। आराई मोहल्ले जे रहंदड़ 10 वरियं जे नींगर सां जिंसी ॾाढाई कई वई आहे। ॾाढाई करण बाद वीडियो बि वायरल कई वई आहे। पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार बि करे वरितो आहे।